अगस्त जो ॾींहुं जेको आहे असां हिकु ब्लैक डे तौरु मल्हाए रहिया आहियूं। असांजे तमामु इदारनि खे ताला लॻल आहिनि गवर्नमेंट जा। इहो छो ताला लॻा आहिनि सभिनी खे ख़बर आहे त असां पंहिंजे हक़ ख़ातिर हिन गवर्नमेंट जे हुकूमत जे डिपार्टमेंट खे ताला हणिया आहिनि। हीअ जेके हुकूमत असांजा मुतालबा न पई थी मञे, मतिलबु DRA सॼे पाकिस्तान में 30% ॾिनो वियो, सिंध वारनि खे DRA जो नालो ई न आहे। सिंध जी आवाम खे ॿुधाईंदा हलूं त DRA हिकु अलाउंस थींदो आहे, 4 सूबा ॿिया ॾियनि पिया, सिंध वारनि वटि आहे ई कोन्हे। अजीब हिननि जा कानून आहिनि। पेंशन पॉलिसियूं जंहिं ख़ातिर गवर्नमेंट डिपार्टमेंट में माण्हू अप्लाई कंदा, नौकरियूं वठंदा, उहे पॉलिसियूं ख़तमु कयूं वियूं आहिनि। 2-4 ॾींहं पहिरीं नओं इहो पेंशन में वधीक तब्दीली जो नोटिस निकितो आहे। सभ खां पहिरीं आउं हिन गवर्नमेंट सिंध खे ॿुधाईंदो हलां त तव्हां जेके तब्दीलियूं पिया करियो इहे मनगढ़ंत तब्दीलियूं आहिनि जेके असांजे आइन जी ख़िलाफ़ वर्जी करे रहियूं आहिनि। दुनिया जो को बि आइन इहो नथो चए त यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर उहो हुजे जेको PhD न हुजे। तक़रीबन यूनिवर्सिटी जा जेके बि वाइस चांसलर हूंदा उहे PhD हूंदा, डॉक्टर हूंदा। जॾहिं त हिते पंहिंजूं मनमानियूं करियो, सेक्रेटरीट में वियो, नयूं पोस्टूं क्रिएट करियो, प्रो चांसलर जूं पोस्टूं क्रिएट करियो, मनमानी वारा जेके माण्हू आहिनि 4 ॼणा वियो, जंहिंखे PhD छा रिसर्च हिकिड़ो पेपर ई पढ़णु कोन थो अचे, उन्हनि खे वाइस चांसलर कयो पियो थो वञे। उहे कानून पास थियनि पिया रातो राति, जेको सिंध जे कंहिं शऊर खे ख़बर बि न आहे, सिंध जे ॿारनि खे ख़बर बि न आहे। बाक़ी असांजा जेके हक़ आहिनि उन्हनि लाइ रड़ियूं करियूं पिया, दाहूं करियूं पिया, उहे ॿुधियूं न पियो थो वञनि। अहिड़ा कानून जेके आहिनि असांखे त अफ़सोस थो थिए असांजी हिन हुकूमत ते त असां सां जेके नाइंसाफ़ियूं करे पई। इन नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ असां शुरूआत करे चुका आहियूं। अॼु हिते तालाबंदी कई आहे, अञा इहो सिलसिलो जारी सारी रहंदो। मज़दूर उस्ताद ज़िंदाबाद। उस्ताद